हिकु छोकिरीअ जी शादीअ जी पहिरीं राति घोट खाधे जो सामान खणी कमरे में दाख़िल थियो। खाधे में ॾाढी इश्तहा अंगेज़ खुशबू अची रही हुई। घोट चवण लॻो, अच गॾिजी खाधो खाऊं था। ज़ाल चयो, मूं ॾिठो आहे त तुंहिंजी वालदा बि मानी कान खाधी आहे, उनखे बि सॾियो, पोइ गॾिजी खाधो खाऊं था। मुड़ुसु चयो, उहा सुम्ही पई हूंदी, उनखे छॾियो, पाण ॿई खाधो खाऊं था। ज़ाल इसरार कंदी रही, पर हू उन ॻाल्हि ते मुसिर रहियो। जॾहिं ज़ाल पंहिंजे मुड़ुस जो इहो रवैयो ॾिठो त उन वक़्तु तलाक जो मुतालबो करे छॾियो। मुड़ुस उन जो मुतालबो ॿुधी हैरान थी वियो। उन ज़ाल खे घणो ई सम्झायो, लेकिन हूअ पंहिंजी ॻाल्हि ते पकी थी बीठी। एतिरे क़दर जो तलाक थी वई। ॿई अलॻि थी विया। पोइ ॿिन्ही जूं शादियूं थी वयूं। 30-35 साल गुज़री विया। औरत खे पुट ॼावा, मोहबत करण वारा, माउ जो ख़्यालु रखण वारा, ॾाढा सुखिया सुताबा हुआ, ऐं उहा औरत आसूदा हाल हुई। उन औरत इरादो कयो त हज करणु घुरिजे। सफ़र जे दौरान उन जा पुट उन सां गॾु राणीअ वांगुरु इज़त सां पेश अची रहिया हुआ। पेर ज़मीन ते लॻण कोन पिया ॾियनि। सहराई सफ़र हो। रस्ते में हिकु माण्हू ते नज़र पई, जेको तमामु बुरी हालत में बुखियो, उञो, वार विखरियल, कपिड़ा फाटल, पुराणा पातल। उन औरत पुटनि खे चयो, वञी ॾिसो मुसाफ़िर केरु आहे। उनखे उथारे हथ मुंहुं धोआरे खाधो खारायोसि, पाणी पियारियोसि। पुटनि हिकु जीअं संदन मां चयो तीअं कयो। औरत जी जॾहिं उन ते नज़र पई त सुञाणे वरितो त हीउ उहो उनजो पहिरियों मुड़ुसु हुयो। चवण लॻी, वक़्तु तोसां छा कयो? हुन वराणियो, त औलाद मूंसां सुठो सुलूक कोन कयो। औरत चवण लॻी, कीअं करे हा? तो बि त वालदेन सां बुरो सुलूक कयो हो। मां पहिरीं राति ई सम्झी वई हुयसि त माउ पीउ जा हक़ूक़ अदा नथो करीं। उन लाइ मूंखे डपु लॻो त सुभाणे मूंसां बि ईअं ई थींदो। हाणे तूं ॾिस त अॼु मां कहिड़े हाल में आहियां ऐं तूं कहिड़े हाल में आहीं। माउ पीउ सां बुरो सुलूक अल्लाह ताला जी नाफ़रमानी आहे। अगरि अव्हां पंहिंजी पीरसनी शानदार गुज़ारणु चाहियो था त वालदेन सां शानदार सुलूक करियो, छाकाणि त हीउ अहिड़ो अमल आहे जंहिंजो बदिलो दुनिया में ई ॾिनो वञे थो, पोइ उहो चङो हुजे या बुरो।